तो जलाल चांडे वटि ओताक ईअं सम्झो 24 कलाक हलंदी ऐं जलाल चांडियो दिलि जो सखी माण्हू हुयो ऐं जेको बि शख़्स महिमान बड़ो ईंदो हुयो उनखे मानी खाइण खां सवाइ जलाल चांडियो न छॾींदो हुयो। हे 3 ॾींहं ईद जा जलाल चांडियो पंहिंजे घर में गुज़ारींदो हुयो ऐं जलाल चांडे सां ओस पास परे जा वेझे जा माण्हू जेके दोस्त अहबाब जलाल चांडे खे ईद मुबारक ॾियणु ईंदा हुया ऐं टोपियूं अजरख माण्हू खणी ईंदा हुया जलाल चांडे जे लाइ ऐं जलाल चांडे जे लाइ माण्हू मिठाइयूं खणी ईंदा हुया। दोस्तो हिकु पंजाब जो वाक़ियो आहे। पंजाब जो हिकिड़ो वॾो ताजिर हुयो दोस्तो, उहो हिकिड़े ईद जे ॿिए ॾिहाड़े ते जलाल चांडे सां मिलणु आयो। दोस्तो जलाल चांडे सां जॾहिं मिलणु आयो उहो पंजाबी शख़्स ताजिर हुयो त जलाल चांडे खे टोपी अजरख तोहफ़े में ॾिनई ऐं मिठाई बि उतां पंजाब मां हिकु मशहूरु बेकरीअ मां मिठाई बि वठी आयो जलाल चांडे जे लाइ। लेकिन जलाल चांडे जेका ख़िदमत कई उन माण्हूअ जी त उहो अॼु ताईं बि उहो जेको ताजिर आहे उहो जलाल चांडे जी इहे ॻाल्हियूं जेको आहे सो ॻाए थो ऐं किथे महफ़िल में वेहे थो त उहो सिंधी टोपी वारो जेको आहे उन जी ॻाल्हि उहो ताजिर लाज़मी करे थो। सिंधी टोपी वारो जलाल चांडे खे पंजाबी सॾींदा आहिनि त उहो सिंधी टोपी वाला। जलाल चांडियो महिमान नवाज़ हूंदो हुयो। जलाल चांडे वटि मच ॿरंदी दोस्तो, राति जो कचहरा थींदा हुया ऐं मच ते वेही वॾेरा ओस पास जा जेके महिमान मड़ा मिट माइट जलाल चांडे वटि ओताक ते अची वेही कचहरियूं कंदा हुया ऐं खाइण पीअण थींदो हुयो। भोग ठाठो पुराणो ज़मानो हुयो, ख़ुशि मरहबा हुई, माण्हुनि में घणी लालच न हुई ऐं ख़ुशीअ सां माण्हू रहंदा हुया, थोरे में गुज़ारो कंदा हुया ऐं पंहिंजा फाटल गोॾ ॿधल हूंदी हुई तॾहिं बि माण्हू ख़ुशि हूंदा हुया। हींअर हिर्स वधी वियो आहे, हींअर जेको आहे लालच वधी वई आहे। लेकिन अॻे ज़माने में जलाल चांडे पंहिंजी ज़िंदगी सादगीअ सां गुज़ारी। हालांकि जलाल चांडे वटि अल्लाह ताला जो ॾिनल सभु कुझु हुयो दोस्तो ऐं जलाल चांडे पंहिंजे फ़न जी दुनिया में बेताज पैसो कमायो ऐं उन खां अलावा इज़त बि कमाई, शोहरत बि कमाई। लेकिन जलाल चांडियो हिकु सादे तबियत जो माण्हू हुयो ऐं पंहिंजी ज़िंदगी सॼी सादगीअ में गुज़ारी। ग़रीब हुजे फ़क़ीर हुजे कहिड़ो बि शख़्स उन सां मिलणु वेंदो हो जलाल चांडे सां त जलाल चांडियो उथी मिलंदो हुयो ऐं भाकुर पाए मिलंदो हुयो ऐं जलाल चांडियो ॿाहूं ॿधंदो हुयो। नंढो ॿारु हुजे वॾो हुजे, जलाल चांडियो हिकु सादे तबियत जो माण्हू हुयो ऐं जलाल चांडे पंहिंजे ज़िंदगीअ में खोड़ सारा अहिड़ा बहितरीनु कम कया। इन जे करे सिंध वासी अॼु ताईं 2025 में बि जलाल चांडे जो ॿुधणु ऐं जलाल चांडे खे ॾिसणु पसंदि कंदा आहिनि। त वॾी महिरबानी, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह ने